वेदव्यास महाराज जा शिष्य हुया जैमिनी ऋषि। उहे उन्हनि सां गॾु वेही करे भक्ति कंदा, गॾु रहंदा, सेवा कंदा। वेदव्यास महाराज जी चओ हरे राम। सत्संग भी ॿुधंदा। त हिकु ॾींहुं सत्संग में व्यास जी महाराज चवनि पिया कि ए जेको काम आ, क्रोध आ, लोभ मोह अहंकार आ, इन्हनि खां वॾा वॾा न बची सघिया आहिनि। चओ हरे राम। वॾा वॾा हिन में फासी पवंदा आहिनि। कोई वॾा वॾा साधक भी छो न हुजनि, तपस्या करण वारा छो न हुजनि, पर उहो केॾी केॾी महिल काम जे चक्कर में फासी पवंदा आहिनि, क्रोध जे चक्कर में फासी पवंदा आहिनि। इहो ॿुधनि पिया उन्हनि जा शिष्य वेही करे सभु। त जेके ऋषि हुया जैमिनी, उहे उथिया, हथ जोड़ियऊं, चयूं गुरु जी इहो कीअं संभव आहे कि वॾा वॾा तपस्वी फासी पवंदा आहिनि, वॾा वॾा साधक? मांखे ये ॻाल्हि सम्झ में नथी अचे। चओ हरे राम। ईअं थोड़ी हूंदो। हाणे असां एॾी भक्ति कई आहे, उहे चवण लॻा त हाणे काम असांखे फासाए विझंदो, क्रोध असांखे फासाए विझंदो? ईअं त संभव कोन्हे। त वेदव्यास महाराज मुस्कुराइण लॻा। चयूं अच्छा, यानी भक्ति करे अहंकार भी अची वियो आहे। मुस्कुराइण लॻा। चयूं भाई हिन जो जवाब तोखे असां सुभाणे परीहं ॾींदासीं, कुझु ॾींहंनि में, कुझु समय में ॾींदासीं। असांखे ॿाहिरि वञिणो आहे, त असांजे बदिरां तूं हिते आश्रम में रही करे संभाल कजां। चओ हरे राम। ही कथा लॻभॻि सभिनीनि जी ॿुधियल आहे। तूं हिते संभाल कजां, बस कुझु ॾींहंनि में असां वापसि अची वेंदासीं। जो आ गया गुरु जी। ठीकु आहे। गुरुदेव हली विया। वेदव्यास जी महाराज ऋषिवर जेके हुया उहे आश्रम जी संभाल करण लॻा। संध्या थी केवल त हल्की हल्की बरसात पवण लॻी। हिकिड़ी कोई ॾाढी सुंदर स्त्री आई, अची करे हुन आश्रम जो दरवाजो खटखटायो। ॾाढी सुंदर, ॾाढी सुंदर अची आश्रम जो जेॾी महिल दरवाजो खटखटाई, ऋषि दरवाजो खोलियो। हा आज्ञा कयो, तव्हां केरु आहियो? तॾहिं उन स्त्री चयो कि मां राह भटकी वई आहियां, हिन महिल अंधेरो थी वियो आहे, हिन महिल वञण बि मुंहिंजो सही न आहे, जंगल जो रस्तो आहे, त मां तव्हांखे प्रार्थना थी कयां त राति मूंखे आश्रम में रुकण जो तव्हां कृपा कयो मूं ते कि मां आश्रम में रुकी सघां। सुबुह थींदे ई मां हली वेंदुमि। जैमिनी ऋषि चयो न न भैया, हे असांजे गुरुअ जो आश्रम आहे, उन्हनि अॼु मूंखे सेवा में रखियो आहे, हिते सेवा में रहायो आहे, पाण ॿाहिरि विया आहिनि, हिते त असां तव्हांखे रहण न ॾींदासीं, तव्हां अॻिते ॿियो कोई स्थान ॻोल्हे वठो। चई हाणे मां हेॾी राति जो अंधेरो थी वियो आहे, संध्या थी वई आहे, काथे ॻोल्हींदुमि स्थान? मां तव्हांजे शरण आई आहियां। चओ हरे राम। हाणे अलाए हुन बि कोई भक्ति कई हूंदी, वो बि चवण लॻी मां तव्हांजी शरण आई आहियां, ऐं शरणागत जेको अगरि कोई ईंदो आहे त हुनखे पनाह ॾियणी पवंदी आहे। चओ हरे राम। अरे तूं स्त्री आहे? चई पोइ जेको कोई शरणागत ईंदो आहे, इहो थोड़ी ॾिसबो आहे कि स्त्री आहे कि पुरुष आहे, नंढो आहे कि वॾो आहे। शरणागत थी वियो, यानी मां तव्हांजी सरेंडर आहियां, शरण में आहियां, मुंहिंजी रक्षा कयो। अहिड़ा जो वचन ॿुधिया तॾहिं जैमिनी ऋषि चयो ठीकु आहे, हिकु कमु था कयूं, तव्हां हिते अंदरि आश्रम जे रहो, मां ॿाहिरि थो रहां। चओ हरे राम। दरवाजो तव्हां अंदरां बंदि करे छॾो, ख़बरदार सुबुह ताणी दरवाजो न खोलिजो, ऐं सुबुह जो जीअं सूर्योदय थिए त चुपचाप कंहिंखे बिना ॿुधाए हली वञिजो, जाॾे बि तव्हांखे वञिणो आहे। राति रुकणो आहे तव्हां रुको, मां ॿाहिरि थो रहां। स्त्री चयो ठीकु आहे, कोई ॻाल्हि न आहे। हाणे ऋषि ॿाहिरि वण जे हेठां वेही करे पंहिंजो ध्यानु करण लॻा, ऐं हुनखे सम्झाए छॾियो भाई दरवाजो न खोलजां, कोई बि अचे दरवाजो न खोलजां, मां बि अचां तॾहिं बि दरवाजो न खोलजां। ठीकु आहे। वो बि हली वई अंदरि, दरवाजो हुन स्त्री बंदि कयो। जैमिनी ऋषि ॿाहिरि वेठा। चओ हरे राम। त इहा त कथा तव्हांखे ॿुधियल आहे भाई, है न? ॿाहिरि वेठा पंहिंजो ध्यानु करण लॻा, जीअं अखियूं बंदि करे जेको गुरुअ ध्यानु ॾिनो, भजन ॾिनो, नितनेम ॾिनो, उहे करण लॻा। त अखियूं बंदि करे रोज़ भॻवान जी छवि नज़र ईंदी, गुरुअ जा चरण नज़र ईंदा। अॼु केवल केवल हो जेकी स्त्री हुई उन जा चरण नज़र अचनि। ध्यानु कंदा त भॻवान जो श्रीमुख नज़र ईंदो, अॼु उन स्त्री जो मुख तो नज़र अचे। चओ हरे राम। अखियूं खोलियूं। हाणे चवण लॻा भाई हुई त ॾाढी सुंदर, एॾी सुंदर त मां कॾहिं ॾिठी कोन्हे, ॾाढी सुंदर हुई। आई केर?
आखिर एडी रात जो आई आ, अतो पतो भी कोने काथे रहंदी आ, केर आ। वरी अखियूं बंद करे ध्यान करण लगा तो वरी उनजो ही चेहरो अचे। आखिर रही न सघिया, चओ हरे राम, रही न सघिया, हली आया अंदर आश्रम जे। दरवाजो बंद हुयो ॿाहिरों, दरवाजो खटखटायो, अंदरां आवाज आई, केर? ॿाहिरों जैमिनी ऋषि चयो, अरे दरवाजो खोल। चयो न, मूंखे जैमिनी ऋषि चयो आहे दरवाजो न खोल। अरे मां उहो ई आहियां, मां पाण आयो आहियां, तूं दरवाजो खोल। चई न, उन इहो बि चयो कि मां बि अचां त दरवाजो न खोलजां। चओ हरे राम। अरे हाणे त अञा लालायत थी विया। पहिरों त लेंटर वारी छत हूंदी न हुई, पहिरों त सभु खपरा या भूसा बि लॻाईंदा कई ॼणा, अहिड़ी व्यवस्था हूंदी। मथे चढ़ी विया छत जे, खपरा हटाए करे सिधो हेठि टपो ॾिनो दरवाजे को। चओ हरे राम। सिधो कमरे जे अंदर जीअं आया त ॾिसी हैरान थी विया, इहो कोई स्त्री न हुई, हुनजा गुरु जी वेद व्यास महाराज हुया। चओ हरे राम। हेॾे होॾे निहारण लॻा, चई गुरु जी तव्हां त काॾे तीर्थ करण विया हो? ॿ चार ॾींहं। चयो कोई तीर्थ करण न वियासीं भाई, तोखे जवाब ॾियण आयासीं। कहिड़ो सवाल पुछियो तूं? कि वॾा वॾा ऋषि मुनि साधक जेके हूंदा आहिनि, तपस्या कंदा आहिनि, सेवा कंदा आहिनि, भक्ति कंदा आहिनि, भगवान जे ॿुधायल कई जेके वॾी वॾी तपस्याऊं करे मार्ग ते पहुचंदा आहिनि, पोइ उन्हनि खे काम क्रोध कीअं सताईंदो हूंदो। हे ॾिस भाई, तूं हिकिड़ो वॾो एग्जाम्पल आहे। चओ हरे राम। छो, छा थियो भाई? अहिड़ो छा थियो जो तूं छत टपे अंदर आयो आहे? चरणनि ते किरी पिया, गुरुदेव मूंखे माफ़ कजो। हा भाई, तुंहिंजो अहंकार ख़त्म करण जे लाइ आयासीं, बचल कुचल जेको काम तुंहिंजे अंदर हुयो उहो ख़त्म करण जे लाइ आयासीं। हाणे सत्संग में ध्यानु ॾिजां भाई। चओ हरे राम। सत्संग में ध्यानु नथो ॾे? वेद व्यास जी महाराज चयो, सत्संग जा अनमोल वचन ॿुध। अरे छा हल न आहे सत्संग में? ॿुधायो। हर प्रकार जो, हर समस्या जो हल भगवान जी भक्ति में आहे। चओ राम। त वॾा वॾा बि फासी पवंदा आहिनि, पर उन्हनि ते हिकिड़ी कृपा हूंदी आहे कि जंहिंजे शरण में हूंदा आहिनि त भगवान उन्हनि जी रक्षा कंदा आहिनि, सतगुरु उन्हनि जी रक्षा कंदा आहिनि। चओ हरे राम।